नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बहर शामिल करूं था हिन वक्त खबरों। अफ़सोसनाक ख़बर अवांखे नाज़रीन ॿुधायूं त मदेजी जे कचे में जुणेजा ऐं कल्होड़ा बिरादरी में पुराणी तकरार तां धुरीन हथियारनि जा मुंह खोले छॾिया आहिनि। अवांखे ॿुधायूं त मदेजी जे कचे में जुणेजा ऐं कल्होड़ा बिरादरी में पुराणी तकरार तां धुरीन हथियारनि जा मुंह खोले छॾिया आहिनि। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि मदन जोणेजो, मासूक जोणेजो, आशिक जोणेजो समेत ॿिन्ही धुरियुनि जा 8 माण्हू क़तल थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवांखे ॿुधायूं पिया त ॿिन्ही धुरियुनि जा 8 ॼणा क़तल थी विया आहिनि, जॾहिं त धुरियुनि में छिकताण जारी आहे। होॾां राब्तो करण ते DSP ताजु देरो जो चवणु आहे त असां वाक़िए वारे हंधि वञी रहिया आहियूं। अवांखे मदेजी मां नाज़रीन ख़बर ॾियूं पिया त मदेजी जे कचे में जुणेजा ऐं कल्होड़ा बिरादरी में पुराणी तकरार तां धुरियुनि हथियारनि जा मुंह खोले छॾिया आहिनि। फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि 8 ॼणा क़तल थी विया आहिनि। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।